मूंखे इहे तासुबात न आहिनि, मूंखे क़ौमी कारकुन सां तासुब थी नथो सघे, फलाणी पार्टी फलाणी न, उहिदेदारनि सां दोस्तनि सां इख़्तिलाफ़ थी सघे थो पॉलिसी ते, हिकमत अमली ते। असां अदम तशद्दुद जी पॉलिसी ते यकीन था रखूं, असां अदम तशद्दुद जी बुनियाद ते ई हिकिड़ी पॉलिटिकल सियासी जिदोजहद जे ज़रिए सिंध जी आज़ादी जे लाइ जेको बि साथ ॾींदो, बाबा सिंध में वेठा आहिनि जेके सिंधी लीडरशिप आहे, जेके क़ौमी ॻाढ़े झंडे वारा आहिनि या ॻाढ़े झंडे खां अलावा बि, उहे उथारनि आवाज़, मां उन्हनि जो बि साथ ॾींदुमि। उहे उथारनि आवाज़ त हे बाबा जेकी कॉलोनाइज़ेशन कयो पिया, हे सिंध जी वालार जेकी कयो पिया, फ़ौजूं कढो हितो सिंध मां, कढो धारियनि खे, छाजे लाइ ट्रेनूं भरिजी अची ही मारुगो घोटकी शहर जो मिसाल ॾिनो आहे, 5000 पंजाबी फैमिलियूं घोटकी में छा करणु आयूं आहिनि, चुप चुप करे जेको आहे इहो हे हिंदुनि खे भॼाइनि था, उन्हनि जी जाइ ते बिज़नेस उन्हनि खे ऑक्यूपाए करे ॾींदा था वञनि। त सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि न। ऐं ॿी मां हिकिड़ी ॻाल्हि सम्झाए छॾियां दोस्तनि खे आख़िर में, इनक़िलाब बाबा मां हितो नथो आणे सघां, इनक़िलाब मां पंहिंजी तकरीरुनि में बि चवंदो आहियां, मुंहिंजूं तकरीरूं खणी ॿीहर ॿुधो, सिंध जूं सभु लेक्चर्स तकरीरूं मुंहिंजूं ॿुधो, सालगिराहनि ते थियल, जलसनि में थियल। इनक़िलाब क़ौमुनि जी कुख मां जनम वठंदा, क़ौमूं इनक़िलाब आणींदियूं, उते ई वॾा थींदा आहिनि धरतियुनि ते, ऐं धरतियुनि ते ई उहे ईंदा आहिनि। इनक़िलाब का एक्सपोर्ट ऐं इम्पोर्ट करण जहिड़ी शइ न आहे, जंहिंखे मां हितो तव्हांजे लाइ एक्सपोर्ट कयां या तव्हां उतो वेही इम्पोर्ट कयो, न। ऐं ॿियो इहो बि ज़हन मां कढी छॾियो त दुनिया में को सभु असांजा चाचा मामा आहिनि जेके असांजी मदद कंदा। माण्हुनि खे हिकिड़ी ख़ुशफ़हमी ख़ुशख़्याली आहे न, साईं अमेरिका, साईं जेको आहे रूस, चाइना, हिंदुस्तान, माना दुनिया जा मुल्क असांखे आज़ादी क़ौमूं पाण वठंदियूं आहिनि, पंहिंजी गैरत सां वठंदियूं। असां कंहिंजा बि मर्सनरीज़ ऐं प्रॉक्सीज़ थियण लाइ तयारु न आहियूं। असां जीए सिंध वारनि हिन महिल ताईं जिदोजहद पंहिंजे पेर ते कई आहे, अॻिते बि पाण कंदासीं। ऐं जिदोजहद जे उन्हनि मरहलनि ते जीअं साईं जीएम साहिब चयो अक़वाम आलम खे उन वक़्तु, ऐं ख़ासि तौर ते उन वक़्तु असांखे असांजी क़ौम खे रिकग्नाइज़ कयो एज़ अ नेशन, असांजी ग़ुलामी खे रिकग्नाइज़ कयो त जेको आहे सिंध जेकी ऑक्यूपाइड आहे ऐं पंजाब ऑक्यूपाई कयो आहे उनखे, असांखे ॿियो कुझु न खपे। इन जे करे इहे रुझान बि नौजवाननि मां निकिरणु खपनि। तव्हां ते माण्हू कमु कंदा, तव्हांखे इन्फेक्ट कंदा, इन्फेक्शन आणींदा तव्हां में, त 2 रुपयनि 4 रुपयनि जे लाइ, छो जो मूंखे आकिब चांडियो, हबीब साहब वारो नौजवान पुटु, मुंहिंजे यार जो नालो अथसि सैफ रहमान, अहिड़ा कई वाक़िया थिया आहिनि सिंध में जेके नौजवाननि खे बरगलाए, हिकिड़ो त जवानी जो जोश, कुझु करण जी आस, ॿियो वेतर वरी चइनि पैसनि जी का लालच ॾिजे। इन्हनि शयुनि खां हटो। असां हिकिड़ी क़ौम आहियूं, असां हिकिड़ी धुर आहियूं, असां सिंध जी आज़ादी जेसिताईं सिंधी क़ौम न चाहींदी, सिंधी क़ौम खे जाॻायो, पाण खे जाॻायो। बाक़ी को अमेरिका असांजो चाचो मामो आहे, अमेरिका असांजी अची जंग विड़दो या ॿियो को मुल्क अची असांजी जंग असांखे पाण खे विड़णी आहे। असां कंहिंजा बि प्रॉक्सीज़ या असां कंहिंजा बि दलाल न आहियूं, न थींदासीं। ऐं इतों जा जेके दलाल वेठा आहिनि, जेके रियासत पैदा कया आहिनि असांजे ख़िलाफ़, उन्हनि खे बि कनि खोले ॿुधी छॾणु खपे। वक़्तु हिकु सौ न आहे जेको आहे ही मुल्क पंहिंजे बार ई नथो खणी सघे, हिन वक़्तु पंहिंजे बोझ में मरंदो, पंहिंजा ट्रपड़ सिंधी संभालनि। ऐं मां कारकुननि खे वरी बि, उहिदेदारनि खे बि, पंहिंजे हमदर्दनि खे जेको आहे इहो अर्ज़ु कंदुमि त बाबा ॿियनि खे ॿुधण खां अॻु में घटि में घटि हिकिड़ी कॉल मूंखे करे छॾियो, जेको आहे। ऐं
वेंदे वेंदे हिन शइ ते मां ॿीहर बि ॻाल्हाईंदुमि, उहो वरी ॿी निशस्त में मां नौजवाननि सां ॻाल्हाइणु चाहियां थो। ईंदड़ वक़्त में मां कुझु नौजवाननि जे लाइ जेके यंग ब्लड आहे असांजो ऐं जेको आहे उन्हनि जे लाइ कुझु ॻाल्हियूं कंदुसि नेक्स्ट टाइम। पर मां जॾहिं 2004 में वापसि आयो हुउसि सिंध, त 2004 सेप्टेंबर में मूं वापसी जो फ़ैसिलो कयो हुयो। जॾहिं मां हिते हुयुमि दादा, हिते साईं जेम्स जी सालगिरह जी रवायत मूं ई विधी, मां ई शुरू कयूं, मां पंहिंजे पैसे सां। जॾहिं सिंध पियो अचां त मां वटि 1.5 बिज़नेस हुयो। मां हिते महिनत करे एतिरा साल असां भाइरनि हिते महिनत करे मूंखे 1.5 बिज़नेस हुयो। मां अधु बिज़नेस खपाए एॾे सिंध आयो हुयुमि। ऐं मां जॾहिं सिंध आयो हुयुमि त उन वक़्त ताईं जीअं सिंध क़ौमी महाज़ मां सभ खां पहिरियां शफ़ी बुरफ़त वारा निकिता हुया, उन खां पोइ साईं ज़ैन शाह वारा निकिता हुया, उन खां पोइ शफ़ी करनाणी ऐं जेको आहे पंहिंजो अधे खे चवां शबीर जमाली वारा निकिता हुया। ऐं मां जॾहिं वरी क़ैद में हुयुमि उते ॿाहिरि निकितुमि त आरीसर साहब वारा सिराई वारा इहे अलॻि थी चुका हुया बशीर ख़ान। सो इन किसे ते पोइ ॻाल्हाए पोइ वरी कॾहिं त मां बशीर ख़ान सां छो बीठुमि, इन ते ॻाल्हाइणु ज़रूरी आहे, छो जो हू असांजो न सिर्फ़ु लीडर हुयो पर इंतिहाई बहादुर इंसान हो ऐं इंतिहाई उन सां प्यार हो, प्यार आहे ऐं रहंदो मरण घड़ी ताईं। उन्हनि शयुनि ते पंहिंजे प्यार ते बि पोइ ॻाल्हाईंदासीं वक़्तु अचण ते। ऐं मां वरी बि तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त इहे नफ़रतूं कदूरतूं कढो, वुसत दिली कयो। ऐं जेको आहे जेके माण्हू सिंधी थियनि था ऐं उसूली तौर ते तव्हांजे वेझो अचनि था, उहो मुहाजिरत छॾियो, पाकिस्तानियत छॾियो, आज़ादी जी ॻाल्हि कनि था, रहबर सिंधी, उन्हनि खे वेलकम कयो, दिलि सां वेलकम कयो ऐं उन्हनि खे एप्रिशिएट कयो त हुन भला भुली जा भाणा ईसा बि न भुली। असां ग़लतियूं न कयूं आहिनि छा? असांखे सभु हो आहियूं जेको आहे बाबा अलाह को ग़लतियूं थियूं आहिनि, पीरनि पैगम्बरनि वलियुनि को ग़लतियूं थियूं आहिनि। त असां इंसान आहियूं, असां को साईं जेम्स पंहिंजे सभिनी किताबनि में लिखंदो आयो आहे त मूंखां ही ग़लतियूं थियूं। पर चङे ऐं सुठे माण्हू उसूल परस्त माण्हू जो कमु इहो आहे त उन ग़लतियुनि मां सिखे ऐं उनखे दुरुस्त करे वरी ईंदड़ वक़्त जे लाइ। सो इहे चंद गुज़ारिशूं हुयूं त को असां पाण खे विकियो न आहे, असां को झुकिया न आहियूं, असां पंहिंजे उसूल ते बीठा आहियूं ऐं असां पंहिंजे उसूल ते बीठा आहियूं। ऐं मां बिल्कुलु दिलि सां थो वेलकम कयां अल्ताफ़ हुसैन साहब खे, उनजे फॉलोअर्स खे ऐं सॼी उर्दू आबादी के, सब उर्दू बोलने वालों को, अपने बहनों भाइयों नौजवानों को, ये आपकी धरती है, सिंध आपका वतन है, आपने एक वतन को तरक किया आपके बड़ों ने, अब इस वतन से इनकार न करें। अल्ताफ हुसैन की बात सुने। ये जो बैठे हुए हैं बुज़दिल, सिंध कोई केक का पीस नहीं है जिसको कोई खाएगा या तोड़ेगा फ्री कराची। और जो ये बहादुराबाद वाले बैठे हैं जो एस्टेब्लिशमेंट की बोली और जुबान बोल रहे हैं, आप शहरी हो पढ़े लिखे हो, समझने की कोशिश करो। और मैं अपने सब उर्दू बोलने वाले बहन भाइयों को, जिनकी नस्लें इधर पैदा हुई, जो बच्चे इधर पैदा हुए, उनको उतना ही सिंधी समझता हूँ जितना मैं खुद सिंधी हूँ। हमारे घरों में, हमारे इर्द गिर्द कई ज़बानें बोली जाती हैं। हमारी सिंध में बिरावी भी बोली जाती है। 3 किस्म की लैंग्वेज तो सिर्फ थर में है। बलोची बोली जाती है हमारे घरों में, सराइकी बोली जाती है, सिंधी बोली जाती है, इसी तरीके से उर्दू बोली जाती है। बाबा तासुब को पाक थियो, सिंध ख़त्म पई थिए रियली। हे सिर्फ टाइम जी ॻाल्हि आहे। तव्हांखे अंदाज़ो न आहे त 10 सालनि खां पोइ किथे हूंदासीं, छो जो सॼियूं कैलकुलेशन्स मैथमेटिक्स
जूं करे करे ॾिसो जंहिं नमूने सां वालार थिए पई त इहे सिंधी न पिया अचनि, न ई मुहाजर पिया अचनि, त इहे ॿिया पिया अचनि। सम्झण जी कोशिशि कयो, पाण में एको कयो, इन डिवाइड एंड रूल वारी थ्योरी खे फॉर एवर जे लाइ दफ़न कयो। जेके ग़लतफ़हमियूं ऐं विसविसा पैदा कनि न, उन्हनि खे सोची सम्झी साईं जेम्स जे इल्म सां उन्हनि खे जवाबु ॾियो। तमामु ड्रिघी कचहरी थी यार, माफ़ी तो तलबगार आहे, अलाए केॾो ॻाल्हाए वियुसि, जेको आहे ॿुधंदड़नि खे लख लाइ कुर्ब।